खैरपुर में जस्कम पारा सिंध में धारियुनि जी आबादकारी खे आबाद करण ऐं बहिरिया टाउन ख़िलाफ़ रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो, जंहिंजी अॻवानी जस्कम जो सीनियर वाइस चेयरमैन अमजद ख़ान महेसर, असगर कोराई, खुरम महेसर, सजाद शाह, अल्ताफ़ हुसैन चनो ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते ख़िताब कंदे अमजद ख़ान महेसर चयो त जस्कम जे चेयरमैन सन्नान ख़ान कुरैशी जे हुकुम ते बहिरिया टाउन ऐं सिंध में धारियुनि जी आबादी ख़िलाफ़ एहतजाज करे रहिया आहियूं। हुननि चयो त सिंध हुकूमत बहिरिया टाउन जे मालिक मलिक रियाज़ सां ॿिट बणिजी जस्कम अॻवाननि ऐं कारकुननि ख़िलाफ़ साज़िशूं करे रही आहे ऐं सिंध हुकूमत जा वज़ीर मुशीर सिंध अंदरि धारियुनि खे आबाद करण लाइ उन्हनि खे सहूलतूं फ़राहम करे रहिया आहिनि, जेको सिंध जे ग़रीब अवाम सां वॾो ज़ुल्म ऐं सरासर नाइंसाफ़ी आहे। हुननि मुतालबो कयो त जेकॾहिं सिंध हुकूमत बहिरिया टाउन ऐं सिंध में धारियुनि जी आबादी ख़िलाफ़ क़दम न खयां त पूरी सिंध अंदरि हिकु भेरो ॿीहर एहतजाज जी तहरीक शुरू कई वेंदी, जंहिंजी ज़िम्मेवार सिंध हुकूमत मलिक रियाज़ हूंदा।